तकबीर। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व ला निद्द लहु व ला ज़िद्द लहु व ला मिस्ल लहु व ला मसील लहु। व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमा। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम उलमाए किराम मुझा मुसलमान भाइरों अजीज़ो दोस्तों बुजुर्गों, दावत तबलीग जे सिलसिले में मुबारक दरबार में तव्हां असांजी पहिरीं मुलाकात है। प्रोग्राम भी पहिरियों है। अल्लाह पाक खां दुआ है अल्लाह पाक तव्हां असांजो हिते गॾु थियण क़बूल फरमाए। मुझो ही पहिरियों हिते प्रोग्राम है। घणो करे आखिरी भी हूंदो। मुझी आदत है त जिते फिटल जमीन बंजर जमीन होंदी है उते
उन फिटल ऐं बंजर झंग वारी ज़मीन जे मथां क़ुरान जो मींहुं वसाईंदो। पोइ ही अलॻि ॻाल्हि आहे, तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह जो कलाम हुजे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी ज़ात पढ़ण वारी हुजे, पोइ उन मां हिदायत अबू जहल त कोन वरिती, अबू लहब बि कोन वरिती, अबू तालिब बि कोन वरिती, उतबा उतेबा बि कोन वरिती, उमैया बिन क़ल्ब बि कोन वरिती। यानी मींहं त सभिनी ते वठो न, बरसात सभिनी ते वसी हुई, पर उन बरसात मां जेके सलाह जमा उहे सिद्दीक़ अकबर थी विया, उमर फारूक थी विया, उस्मान गनी थी विया, अली अल मुर्तज़ा थी विया, हज़रत बिलाल जहिड़ा थी विया, हज़रत साद जहिड़ा थी विया, हज़रत सईद जहिड़ा थी विया, रिज़वानुल्लाह मुजमईन, वॾी जमात आहे। सो आख़िरी हिन जे करे पे चयूं था, माण्हू जी ज़िंदगी ते को भरोसो कोन हूंदो आहे, उहो पंहिंजी जाइ ते तक़रीबन ईअं थींदो आहे। अल्लाह पाक जूं महिरबानियूं आहिनि, हुन जा वॾा एहसान आहिनि। असां तामीराती कमु करियूं था, तामीराती कमु, दिलनि खे जोड़ण वारो कमु, टोड़ण वारो न। हा, क़ुरान खे न मञे भले टुटी वञे, क़ुरान टोड़े बि थो, क़ुरान टोड़े बि थो, पर जेकॾहिं पूरे मजमे जे अंदरि सभिनी जी नीयत इहा आहे त असीं पंहिंजे अल्लाह खे राज़ी करण जे लाइ गॾिजा आहियूं, हिदायत जी नीयत सां गॾिजा आहियूं, असांखे अल्लाह पाक उहो रस्तो ॾेखारे जेको मदीने वारो साईं असांखे ॾेई वियो आहे। इहा नियत करियो था सभई, इंशाअल्लाह गाॾी पटड़ी ते चढ़ी वेंदी। मूंखे मौज़ू ॾिनो वियो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ते। अॼु तव्हांखे ख़बर आहे त रबिउल आख़िर जी बि पहिरीं तारीख़ आहे, रबी सानी जी। त तव्हांजे साम्हूं पंहिंजी मारूज़ात अर्ज़ रखंदुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह पाक पंहिंजी रज़ा नसीब फरमाए। गाॾी जॾहिं स्पीड में हूंदी आहे त तव्हांखे ख़बर आहे हींअर भीड़ केतिरी आहे, माण्हू हींअर पंधि बि हली कोन थो सघे रोडनि ते, आहे न रश। गाॾी स्पीड में हूंदी आहे पोइ पासो लॻी बि वेंदो आहे, सम्झो था न। हा, रबिउल अव्वल जेको अल्लाह पाक रबी चइबो आहे, बहार खे अवल माना पहिरीं बहार, पूरी काइनात खे पहिरीं बहार जेका मिली आहे उहा मदीने वारे साईं जे अचण वारे ॾींहुं खां, उन ई महीने खां। इनखे रबिउल अव्वल यानी कि दुनिया वारनि जे लाइ पहिरीं बहार ई इनखे चयो आहे, जंहिंखे आख़िर में मोकिलियो आहे। इन जे लाइ 1.25 लख अंबिया अलैहिस्सलाम ऐलान कंदा विया, बशारतूं ॾींदा विया, ख़ुशख़बरूं ॾींदा विया, सभु ॻाल्हियूं माना पंहिंजे पंहिंजे जेको सो उम्मत खे, क़ौम खे, इलाके खे, मुल्क खे, सभिनी खे आगाह कंदा विया। आख़िरी ख़तीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंखे अचणो पूरी काइनात जे ख़िताबत जे लाइ, पूरी काइनात जे ख़िताबत जे लाइ तव्हां ऐं असांजे नबी, आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। हिकिड़ी तारीफ़ शाइर करे, हिकिड़ी तारीफ़ मौलवी करे, हिकिड़ी तारीफ़ आशिक करे, हिकिड़ी तारीफ़ अल्लाह जो क़ुरान करे। हिन सभिनी खां भारी कंहिंजी तारीफ़ आहे? ॻाल्हायो त सही, ॻाल्हायो, थोरा थोरा ॻाल्हायो। आउं तकरीर कंदो कोन आहियां, आउं तकरीर कंदो आहियां, तकरीर पढ़ंदो कोन आहियां। हिकिड़ा मौलवी तकरीर पढ़ी हलिया वेंदा आहिनि, जी मुद्दे ते यासीन पढ़बी आहे न ईअं। सो मुंहिंजे चवण जो मक़सदु, असीं ॿ लफ़्ज़ जेकॾहिं ॻाल्हायूं था, मानी बि खाधी आहे, 2 टे गिरा तव्हांजी इहा हलाल थी वञे, चांहि पीती आहे, थर्मास पियो आहे पासे में वरी, त इहा हलाल बि थी वञे, सही आहे न। असांखे हिन दौर जे अंदरि सोचणु खपे, हीउ ऊंदाही जो दौर कोन्हे, इल्म जो, रोशनी जो, शऊर जो दौर आहे। हिन दौर में बि अञा तव्हीं सम्झो था चेल कुवी ॾाॾी जे पोयां हलंदुसि,
जब मुझे नाने जे पोयां हलंदुसि त गाॾी पटड़ी ते कोन चढ़ंदी। असांजा वॾा वीचारा मारू माण्हू हुआ, पंहिंजा पाण में वेठा आहियूं, को वॾेरो कोन्हे हो, पंहिंजा माइट मारू माण्हू हूंदा, मालवंद माण्हू हूंदा हुआ। कहिड़ा साईं बगदाद मां पढ़ी आया हुआ, जुनेद बगदादी जा शागिर्द हुआ, शाह अब्दुल कादिर जीलानी वटि पढ़ी आया हुआ। मिसाल आहे, हू हिकिड़ा मारू माण्हू हुआ। उन्हनि खे जीअं रस्म रवाज में धिकींदा आया तीअं पिया हलिया, हुननि खे ख़बर कोन हुई। पर हींअर जॾहिं तव्हां असांजो आका मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया ते अची वियो ऐं सॼी दुनिया रोशन करे छॾी आहे, पोइ बि कलमे वारो वरी बि अंधेरे ॾांहुं वञे त ही पंहिंजी क़बर पियो ख़राब करे, हशर पियो ख़राब करे, आख़िरत में सोने नबी खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो बि कोन रहंदो। असां चवंदा आहियूं शऊर जो दौर आहे। ही उलमा जो मिसाल त सिलसिलो जेको आहे मेहनत जो, इहो अजायो कोन आहे, इन जे पोयां को फिकर आहे। उहो फिकर इहो आहे, मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी दिलि चाहे थी त मुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो उम्मती जेको आहे सो जहन्नम खां बची जन्नत में वञण वारो थी वञे। नबी जा वारिस त आलिम आहिनि न, केर आहिनि, या ज़रदारी ऐं नवाज शरीफ आहिनि। हा, वोट त तव्हां हुनखे था ॾियो। मिसाल आहे, आखां धीअ त सुणावा नू जेको मुखातिब हूंदो उनखे ई चइबो। पर हे इज्तमाहीयत जी ॻाल्हि आहे, कंहिं हिकिड़े जी ॻाल्हि कोन्हे न। असीं इज्तमाही ॾोह करूं पिया, इज्तमाही गुनाह करूं पिया, इज्तमाही अल्लाह जी नाफ़रमानी करूं पिया, इज्तमाही अल्लाह रसूल सां जंग करूं पिया। इहा नाफ़रमानी जो नतीजो इहो आहे जो अॼु असांजो मुल्क कहिड़े पासे वञे पियो, ही क़ौम जेका असां पाकिस्तानी केॾां वञे पई, गुरबत जो छा हाल वञी रहियो आहे ऐं बुख जो छा हाल वञी रहियो आहे। इहे ग़लति फ़ैसिला असांजा पंहिंजा आहिनि, कमाई असांजी पंहिंजी आहे, असांजी पंहिंजी कमाई आहे। अल्लाह रहम फरमाए, आमीन त दिलि सां चओ, आमीन त दिलि सां। अल्लाह इन मुल्क ते रहम फरमाए, अल्लाह इन मुल्क में क़ुरान जे कानून जूं बहारूं असांखे नसीब फरमा, अल्लाह असांजी ज़िंदगियुनि में नसीब फरमा, असांखे इन्हनि हक़ वारनि आलिमनि सां गॾु मरण ऐं जीअण नसीब फरमा। अल्लाह फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह फरमाए थो मोमिननि जे मथां मूं एहसान कयो। अल्लाह असां वटि त मोमिन हर कोई सॾाए थो, को 10 ॾींहंनि वारो बि मोमिन, को 12 ॾींहंनि वारो बि मोमिन, को 8 रकातनि वारो बि मोमिन। असां वटि तुंहिंजी डालडा ठाहिण सवलो आहे, तीअं हिते साईं खे चवां मोमिन ठहण बि सवलो आहे। मोमिन केरु आहे? अल्लाह साईं क़ुरान में फरमायो, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन पहिरियां मोमिन उहे आहिनि जिन सोणे मुहम्मद ते कलमो पढ़ी, सोणे मुहम्मद खां क़ुरान पढ़ियाऊं, सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में वेठा, सोणे नबी जा सहाबा थी विया, शागिर्द थी विया, मुरीद थी विया। हुननि जे ईमान जी गवाही अल्लाह जे क़ुरान ॾिनी आहे, फरमाई ओला हुमुल मुमिनून हक़्क़ा, हक़ीक़ी में मोमिन उहे आहिनि जेके सोणे मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा आहिनि। साईं छाजे करे हक़ीक़ी मोमिन हिननि जे ईमान जी ऐं मोमिन हुजण जी गवाही तो क़ुरान में पियो ॾे, फरमाई ओला कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान।
साडा कम कुरान सुनावण कोई मन्ने वत न मन्ने दुही जहाना विच मारिया वेसी जो हद कुरान दी भन्ने काले अच्छे मूल न थींदे तोड़े कई मन साबुण लाइए काले अच्छे मूल न थींदे तोड़े कई मन साबुण लाइए दिल मुशरिक दा साफ न थी सी तोड़े पढ़ पढ़ कुरान सुनाइए सारे तो मैं त चौकीदार मुहम्मद दावता दर दर देंदा होका सुन सुन के वत गाल मेरी तू मंजा गाफिल लुका अकल मंदानू नुकता काफी ते लोड़ नहीं दफ्तर दे बेअकलानू असर न कर दे हदीस नबी सरवर दे चौ सल्लल्लाहु सब चौ सल्लल्लाहु सब 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 चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने ते हिकड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदे द रहमतु रब नाज़िल कंदो सोने ते हिकड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदे द सगीरा रब गुनाह माफ़ कंदो सोने ते हिकड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदे द दर्जा रब जन्नत में बुलंद करे छॾींदो मुझे सोने ते दुरूद हिते पढ़ंदे मुबारक जरवार जे अंदर बगैर पासपोर्ट वीजा फ्लाइट ऐं पैसनि जे अल्लाह मदीने जी हाज़िरी भी लॻराए छॾींदो चओ सुभान अल्लाह दरूद शाने मुस्तफा नारे तकबीर अल्लाह बाबा फरमाए तो सोने नबी जे यारन सोने नबी जे साहबा जे दिलनि में ईमान मो रब लिखियो आ कैं लिखियो आ कैं लिखियो आ नालो वठ रब जो नालो वठ दिल ठरे थी ना अल्लाह जो नालो तो वठ सभई वठो सभई मुखे खबर त पवे ईमान वारा आहिनि अल्लाह जे नाले वठण सां दिल बागो बहार थिए त मञ त अंदर में ईमान आहे जे रब जे नाले वठण सां तुंहिंजो दिल बागो बहार नथो थिए त समझ दिल में ईमान नाहे दातराई तू ॿिया मिड़ई मंगणा दातर घणा आहिनि तव्हां वारे पासे घणा आहिनि मैं अञा हिकिड़ो ज़रदारी आयो ॿियो बि ज़रदारी जी ज़रूरत आहे बाक़ी बचियल ज़मीनूं बि तव्हांजो वेंदियूं हलियूं दातराई तू ॿिया मिड़ई मंगणा कहिड़े दोस्त जी अमतावर पवरा आज साहब मुखे माण्हू चवंदा मौलवी इब्राहिम तूं जेके सभु हर साल वञो था हर में पिनण जे लाइ वञो था बचा हा यार पिनण असांजो हू क़बूल करे छॾे बसि मुंहिंजो हुते त असां सदरनि खे बि पिन ते ॾिठो आहे वज़ीरनि खे बि पिन ते ॾिठो आहे वॾनि वॾनि जाबिरनि खे बि पिन ते ॾिठो आहे हुते असीं बि मुंहिंजो पिनणी वञूं था ख़ैरात वठण वञूं था पर मन हू क़बूल करे छॾे दातराई तूं ॿिया मिड़ई मंगणा आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी इंसान ताईं सभ जा सभ मंगण वारा आहिनि घुरण वारा आहिनि ॾियण वारो इहा ॻाल्हि वणे थी नथी वणे हा हिन ते बि आउं ईंदुसि इंशाअल्लाह दातराई तूं ॿिया मिड़ई मंगणा मींहं मुदाई ता वसणा पर सदाई वसी तूं सुभान अल्लाह रब जी राम जे कॾहिं 24 कलाक न वसंदी हुजे त तूं खाई कीअं पी कीअं ॾिसी कीअं ॿुधी कीअं ॻाल्हाई कीअं हली कीअं घुमी कीअं सुम्ही कीअं मींहं मुदाई ता वसणा पर सदाई वसी तूं जे घर अची मूं घर इन दिल के चयो आहे दिल के वो जंहिंमें ढूंढ के विहारियो आहे दुनिया जी मोहब्बत के मुसलमाननि ढूंढ के विहारियो कहिड़ो बि सुहिणो मुड़ुस हुजे जवान हुजे बादशाह हुजे हुक्मरान हुजे जनरल हुजे कर्नल हुजे मौलवी हुजे मुफ्ती हुजे पीर हुजे डबो पीर हुजे सॼो पीर हुजे पर जेकॾहिं मरी वञे घर में त पुलिस घुराए बि कढंदा हुनखे इहो एतिरो ढूंढ आहे उनखे मुसलमान दिल में जाइ ॾिनी आहे
इते दिल में रहण रब जी जाइ हुई। जे घर अची मूं त मेरा ईमान लहा, मुंहिंजा लाजे मुंहिंजे दिल में अची वञी त ॿिन्ही जहाननि में कामयाब थी वञा। चो इंशाअल्लाह हुन जी मोहब्बत दिल में विहारींदासूं। अल्लाह बा फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह बा फरमाए तो मोमिनन ते मो एहसान कयो। अल्लाह तुंहिंजा एहसान थोरा थोरी आहिनि। हल अता अलल इंसानि हीनुम मिनद्दहरि लम यकुन शैअम मज़कूरा। अल्लाह से त क़ाबिल ज़िक्र बि कोन हुआसूं, पर हींअर लखनि जो लाल तो बणाए छॾियो आहे। तुंहिंजा कहिड़ा एहसान आहिनि, एतिरा एहसान आहिनि। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, मुंहिंजूं नेमतूं शुमार करियो करे न सघंदो। भिटाई साहब बि चवे थो थोरा न थोरा मूं ते मारू अड़न जा, थर में वारी थोरड़ी तेहा घणेरा, भलायूं ऐं भेरा गणे गणींदुसि केतिरा। अल्लाह पा फरमाए तो मुंहिंजो नेमतूं शुमार करियो, तव्हां शुमार करे न सघंदव। अल्लाह तुंहिंजा एहसान त घणा आहिनि। हे ॿिनि कतरनि खे मिलायो अथई, ॿिनि कतरनि खे हेॾा हेॾा निहारजई, ॿिनि कतरनि खे तूं पंहिंजी पैदाश ॾे त वञ। हुन रब जो नाफ़रमान न थी, हुन जो बाग़ी न थी, हुन जा एहसान न विसार। हुन जा एहसान घणा आहिनि। अल्लाह पाक जेके एहसान कया हुन जे एहसाननि खे तूं न विसार। हुन पाणी जे कतरनि खे मिलाए वरी रंग तब्दील कई, वरी गोश्त ठाही, वरी हुन गोश्त जो ढांचो ठाही, ढांचे जे अंदरि वरी हॾा फिट कई, हॾनि जे अंदरि जोड़ फिट कई। अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। हिन जोड़नि जे अंदरि वरी अहिड़ी सईं खे चवां गिरीस करे छॾी आहे, अहिड़ो सईं खे चवां अंदरि मसालो हणी छॾियो आहे। 100 खां 125 साल 150 साल ताईं हमरा वञे पियो, पर गोॾनि खे ट्यूनिंग जी ज़रूरत बि कान्हे का। तो 50 करोड़ वारी गाॾी वठी अचण जी ट्यूनिंग कराइणी पवंदी, आयल बदिली करणो पवंदो। हुन रब जो नाफ़रमान छो थियो ऐं हुन जो दरवाज़ो छो छॾियो अथई? हुन जा तराना छो नथो ॻाई? हुन जा गीत छो नथो ॻाई? हुन जी वॾाई छो नथो बयान करे? जंहिं रब साईं खे चवां अमड़ जे पेट जे अंदरि इहे हॾा लॻाए, हॾनि जे अंदरि जोड़ फिट करे छॾे, वरी हॾा साईं खे चवां अंदरि लॻाए, वरी मथां गोश्त पराए, गोश्त जे अंदरि वरी वायरिंग जी फिटिंग कई। अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। वरी वायरिंग जी फिटिंग करण खां पोइ वरी मथां खल पराई, अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। वरी जॾहिं ढांचो तयार थी वियो हलियो त अल्लाह पाक जल शानो वरी अंदरि रूह फूकियो, अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। कंहिंजो ज़ोर सां नालो वठ, ज़ोर सां। अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। वरी अमड़ जे पेट में रूह फूकियो आहे। हाणे अमड़ जे पेट में तोखे बुख लॻी आहे। वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अर्हामि कैफ़ यशा। ओए मुर्दा दिलियूं जेकॾहिं ज़िंदा थींदियूं त क़ुरान सां थींदियूं। इन उम्मत के हिदायत मिलंदी त इन क़ुरान सां मिलंदी, हिदायत मिलंदी त क़ुरान सां मिलंदी। अल्लाह पा फरमाए थो मूं अम्मा जे पेट में तस्वीर पे ठाही, पर चाहत मुंहिंजी पे हली। कंहिंजी पे हली? अम्मा जे पेट में मूं तस्वीर पे ठाही। अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। न अम्मा खे पतो, न अब्बे खे पतो, न मौलवी साहब खे पतो, न पीर साहब खे पतो, कंहिंखे बि पतो कोन्हे। पतो बि उन परवरदिगार खे आहे जंहिं तस्वीर पे ठाही। हा, अम्मा सुती पई आहे, हू तस्वीर पियो ठाहे। अम्मा हले पई, हू तस्वीर पियो ठाहे। अम्मा सुती पई आहे, हू तस्वीर पियो ठाहे। अम्मा मानियूं पई पचाए, हू तस्वीर पियो ठाहे। हुन रब जा एहसान न विसार, हुन रब जा एहसान न विसार, हुन जा थोरा न विसार। अम्मा जे पेट जे अंदरि हाणे तोखे बुख लॻी आहे। अम्मा जे पेट जे अंदरि तूं अम्मा जे पेट में आहीं ऐं तुंहिंजे दिल जे राज़ खे ॼाणण वारो केरु आहे? नालो आमी कोन था वठो साईं।
माण्हू हींअर हथोड़े शाह जो रोडनि ते डांसूं करे पिया नालो वठनि, तव्हीं हुन रब जो नालो छो नथा वठो यार? हेॾो मजमो आहे, ख़ुदा जो कसम आहे। ईमान वार अल्लाह अकबर जॾहिं थींदो तॾहिं कुफर जा ऐवान टुटंदा। कंहिंखे बि पतो कोन्हे, अल्लाह खे पतो। अम्मा खंगे पई, हू तस्वीर पियो ठाहे, अम्मा बुखार में आहे, अल्लाह तस्वीर पियो ठाहे। सुभान अल्लाह, अल्लाह ई एहसाननि। पर अम्मा जे पेट में हाणे तोखे बुख लॻी आहे, हाणे तुंहिंजे दिल जे राज़ खे ॼाणण वारो केरु आहे? इहो बि कंहिंजो एहसान आहे। चओ नालो वठ। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, जॾहिं अम्मा जे पेट में तोखे बुख लॻी त उहो राज़ मूं पे सुञातो, न त अबे खे पतो, न अम्मा खे पतो, न पाड़े वारे खे पतो। क़ुरान चवे थो, अम्मा मिलंदो फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, इन राज़ खे ॼाणण वारो बि आऊं, तोखे उते रोज़ी पहुचाइण वारो बि आऊं। अल्लाह ही बि तुंहिंजो एहसान आहे। अम्मा जे पेट जे अंदरि मूंखे रिज़्क़ कराए, ही बि तुंहिंजो एहसान आहे। वरी जॾहिं ॿाहिरि अची पियो, सुम्म सबील यस्सर, रस्तो बि आसान करे छॾियमि। तुंहिंजे पहुचण खां पहिरीं सुहिणे मुहम्मद जी ख़त्म नबूवत बि मौजूद आहे, क़ुरान बि मौजूद आहे, शरीयत बि मौजूद आहे। अल्लाह पाक फरमाए थो, हाणे तोखे मुंहिंजा इहे एहसान ॻणींदो वञ। अल्लाह पाक फरमाए थो, कॾहिं तो मूंखां मां जे पेट में कॾहिं अखियूं घुरियूं हुयूं, अम्मा जे पेट में तो कॾहिं मूंखां नक घुरियो, अम्मा जे पेट में तो मूंखां किथां चप घुरिया। अलम नजअल लहू ऐनैनि व लिसानन व शफतैनि व हदैनाहु नजदैन। क़ुरान पढ़ंदो वञा, तव्हांखे ॿुधाईंदो न वञा त पोइ फ़ाइदो थींदो। तर्जुमो वञी घर कजो, घर जे कंदा त पोइ हिते छाजो लाइ कंदा? घणा मोल ईअं कंदा? तो मूंखां कॾहिं घुरिया त मूंखे अल्लाह कन ॾे। तव्हां वारे पासे घुरिया हुजनि त अलाए, असां वारे पासे कंहिं कोन घुरिया। अम्मा जे पेट जे अंदरि तो मूंखां कॾहिं पेर घुरिया हुआ। ओ नमक हराम न थे, कलमे वारा नमक हराम न थे, हुन जा तराना गा, हुन जा गीत गा। अव्वल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पहजे कुदरत सी कायम आ कदीम वाले वाहिद वहदहु जो राज़िक और रब रहीम सो साराहिया सचो धणी चई हमद हकीम करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जे। वो चवे पियो तो कॾहिं अम्मा जे पेट में मूंखां अखियूं घुरियूं, मुंहिंजे अम्मा जे पेट में तो को पेर घुरिया, हथ घुरिया, आङिरियूं घुरियूं, जोड़ घुरिया। पोइ उते साईं खे चवां तो मूंखां अकल घुरियो, शऊर घुरियो। ही कंहिंजा एहसान आहिनि। अल्लाह जे बिना घुरण जे अखियूं ॾिनई, तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे कन ॾिनई, तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे ज़ुबान ॾिनई, तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे हथ ॾिनई, तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे पेर ॾिनई, तुंहिंजो एहसान आहे। ऐं अल्लाह जॾहिं अमड़ जे पेट में मूंखे बुख लॻी तॾहिं तो रिज़्क़ करायो पर दुन जे ज़रिए, इहो बि तुंहिंजो एहसान आहे। वरी जॾहिं ॿाहिरि अचां पियो तो हुते दुआ घुरी हुई त सवलो पुॼां घुरी। इहो नुक़्तो आहे अंबिया अलैहिस्सलाम जो, 1.25 लख कमो पेश अंबिया अलैहिस्सलाम जो ऐं आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान जे अंदरि मोकिलण जो इहो ई नुक़्तो आहे त इंसान खे इहा ॻाल्हि समझ में अची वञे त एहसान ई थोरा कंहिंजा आहिनि।
अम्मा जे पेट में तो त मूंखां कोन रोज़ी घुरी हुई त अल्लाह से हाण ॿिए जहान में वञा पियो वरी मूंखे रोज़गार बि ॾिजां घुरियो कंहिं सुम्मा सबीला या सारा अल्लाह ही बि तुंहिंजो एहसान आहे जो मूंखे सही खे चवां आसानीअ सां ॿाहिरि आंदई वरी अम्मा जी छातीअ में खीर जूं नदियूं वहाए छॾी अल्लाह ही बि तुंहिंजो एहसान आहे सर्दी जी मौसम में अम्मा जी खीर छातीअ में हीटर लॻाए खीर गरम करे तो पीआरियो अल्लाह ही बि तुंहिंजो एहसान आहे वरी गर्मियूं ऐं सख़्त लुकनि जे अंदरि अम्मा जी छातीअ में फ्रिज लॻाए थधो करे खीर तो पीआरियो अल्लाह तुंहिंजो एहसान आहे अम्मड़ जी दिलि में जेका मोहब्बत आहे अल्लाह तुंहिंजो एहसान आहे पाण थधे बिस्तरे में सुम्ही मूंखे गरम बिस्तरे में सुम्हारी अल्लाह तुंहिंजो एहसान आहे अबे सॼो ॾींहुं तगारी खई पे पर मुंहिंजे लाइ सुठा ताम बि आणींदो रहियो फ्रूट बि आणींदो रहियो कपिड़नि जा जोड़ा बि आणींदो रहियो जुतियुनि जा जोड़ा बि आणींदो रहियो ख़र्चनि सां बि नवाज़ींदो रहियो पाण पेट ते सही खे चवां गंढियूं ॾेई ऐं मूंखे ख़ुशि रखंदो वियो अल्लाह जे अम्मा जे दिलि में मोहब्बत विधई इहो बि तुंहिंजो एहसान आहे होॾा अबे जी दिलि में मोहब्बत विधी अथई अल्लाह ही बि तुंहिंजो एहसान आहे वरी जॾहिं धरती ते आयसि त तोसे अफला यंज़ुरूना इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त व इलस समा कैफ़ रुफ़िअत व इलल जिबाल कैफ़ नुसिबत व इलल अर्ज़ कैफ़ सुतिहत अल्लाह आसमान खे छत बणाई इहो बि तुंहिंजो एहसान आहे ज़मीन खे विछाइणो बणाई ही बि तुंहिंजो एहसान आहे हे उठियूं असांजे लाइ पैदा कई ही बि तुंहिंजो एहसान आहे ऐं अल्लाह पहाड़नि खे मेखूं बणाई ही बि तुंहिंजो एहसान आहे पहाड़नि मां आबशारनि खे जारी करे उतां नालियूं ऐं नदियूं वहाए दरियाउनि जे शक्लनि में हिते पाणी पहुचाई पियो अल्लाह तुंहिंजो एहसान आहे हुन पाणी जे ज़रिए क़िस्म क़िस्म अनाज पियो उपाई अल्लाह ही बि तुंहिंजो एहसान आहे क़िस्म क़िस्म जा फल ऐं फ्रूट पियो खाराई अल्लाह ही बि तुंहिंजा एहसान ही गुलनि जो ख़ुशबू अल्लाह चए थो ही बि एहसान आहे आसमान जे मथां आसमान जे पहिरें आसमान ते सितारनि जी जगमगाहट रोशनी इहो बि अल्लाह तुंहिंजो एहसान आहे सिज जी रोशनी तुंहिंजो एहसान आहे चंड जी रोशनी तुंहिंजो एहसान आहे राति जो सुम्हारी थो मिठी निंड अल्लाह तुंहिंजो एहसान आहे ऐं अल्लाह सारी काइनात जा एहसान इहे सभु हिकिड़े पासे पर ही जेको तो एहसान कयो आहे क़ुर में बयान कयो आहे अल्लाह फरमाए थो सारी काइनात जा एहसान सभु गॾु कर उन्हनि सभिनी एहसाननि जो सरदार ऐं मरकज़ जेको एहसान आहे उहो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा आहे मुस्तफा नारे तकबीर अल्लाह बाबा फरमाए थो इन्हनि सभिनी एहसाननि जो सरदार जेको एहसान आहे उहो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा इहो एहसान तव्हां ते मूं कयो आहे इन्हनि सभिनी एहसाननि जो सरदार जो तव्हां ॾे इहो मोकिलियो आहे साईं इहो छाजे करे आहे अल्लाह जो क़ुर फरमाए थो इज़ बअस फ़ीहिम रसूलम मिन अनफुसिहिम क़ुर खां मथे को वाइदे भला हां तुंहिंजे क़ल्ब खे वठी वियो मर्ज़ आहे तंहिंजी दवा कराइण तो ते फर्ज़ आहे क़ुर त रहमत आहे न हाँ क़ुर रहमत आहे रहमत में जेको गोतो हणे गोतो उनखे नसीब थींदो जेको हिदायत जी नियत सां ॿुधंदो न ॿुधंदो चयो जे तो नियत नेक त बिस्मिल्लाह ई बस आहे अखर पढ़ अलफ जो ॿिया वर्क सभु विसार अंदर तूं उजार पन्ना पढ़ंदे केतिरा हाँ पर चए थो भगत कबीर चए थो सच बोलूं तो जग रूठे सच बोलूं तो जग रूठे झूठ बोलूं तो रूठे राम कबीर बेचारा की करे दोनों कठन काम असीं हिते हक़ जो कलमो ॿुधायूं न टपड़ वेड़े विधा भले वेड़े वञो असांखे छा आहे असां पंहिंजी ड्यूटी पूरी ॾींदासीं चओ इंशाअल्लाह अल्लाह बाबा फरमाए थो इहो ई मूं तव्हां ते एहसान कयो आहे जो तव्हां मंझां मोकिलियो आहे
तव्हां मजा मोकिलियो आहे हुनखे अबो ॾिनो अथमि तव्हांखे अबे जा हक़ सम्झाए हुनखे अम्मा ॾिनी अथमि तव्हांखे अम्मा जा हक़ सम्झाए हुनखे पुटड़ा बि ॾिना त तव्हांखे पुटड़नि जा हक़ सम्झाए हुनखे न्याणियुनि जूं कतारूं ॾिनमि तव्हांखे न्याणियुनि जा हक़ सम्झाए हिनखे सहुरा ऐं ससु बि ॾिनमि हुननि जा हक़ तव्हांखे सम्झाए तव्हांखे सम्झाए त ही शइ हलाल आहे ही हराम आहे हिन तरीक़े सां खाइणो आहे हिन तरीक़े सां पीअणो आहे जिब्राइल अलैहिस्सलाम छा खाईंदो आहे छा आहे असली नूरी छा आहे असली नूरी खाईंदो कुझु कोन्हे नकली नूरी छॾींदो कुझु न आहे समझ में अचे थी क़ुर जा मुनकिर न थियो क़ुर ॿुधो क़ुर वारनि सां मोहबत करियो क़ुर जा आशिक़ थी वञो हा सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक मोकिले मोमिननि ते एहसान कयो आहे पर मुसलमानों सोचो त सही अम्मा आमना साण फरमाई थी जी रहमत वारो नबी मुंहिंजे पेट में आयो आहे तीअं आम औरतनि खे तकलीफ़ थींदी आहे मूंखे कॾहिं बि महसूस न थियो आहे जी आम औरतनि खे ॿार महसूस थींदो आहे मूंखे कॾहिं ॿार महसूस न थियो आहे अम्मा आमना साण फरमाई थी अॻे आऊं मके जे घटनि में हलंदी हुअसि त मूंखे पथरियूं चुभंदियूं हुयूं पर जॾहिं खां सुहिणो मुंहिंजे पेट में आयो आहे हुन पथरनि ते पेर रखां पई त पथरियूं सभु मेण थियो पवनि या चओ सोने जे आमद जी बरकत आहे या कान्हे का बरकत अचण खां पहिरीं ज़ाहिर पई थिए अम्मा आमना साण फरमाई थी कंहिं पत्थर जे पासे मां मटां त उहो मूंखे सलाम पियो करे कंहिं वण जे पासे मटां त उहा मूंखे सलाम पियो करे अॻे आऊं ॿोको विझी खूह में नमी पाणी भरींदी हुअसि पर जॾहिं खां सुहिणो मुंहिंजे पेट में आयो आहे आऊं खूह ते पहुचंदी हुअसि अंदरां भड़ाको ॾेई पाणी अचे कपिड़नि ते बीही रहंदो या चओ सोने जे आमद जी बरकत आहे या कान्हे का सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां 55 ॾींहं या 50 ॾींहं पहिरीं अबरा जे लश्कर खे रब पाक साईं खे चवां तबाह ऐं बर्बाद कयो या कोन कयो हे आसमानी मदद ऐं नुसरत अल्लाह पाक मोकिले पूरी काइनात में ऐलान कयो त उहो नबी अचण वारो आहे जंहिंजो इंतज़ार पूरी काइनात खे आहे अबरा जे लश्कर के कीअं तबाह कई अल्लाह पाक जल शानो चई ही त वठी आया आहिनि बरी फौज वठी आया आहिनि आऊं फिज़ाई हमलो थो कराई कोन डरून हमला कराई न ये डरून हमला इंशाअल्लाह अमेरिका ते थींदा हिकिड़ो ॿ इंशाअल्लाह चवंदा ॿियनि जो चाचो लॻे थो अमेरिका सभई चओ इंशाअल्लाह एॾो वॾो इस्लाम जो दुश्मन ऐं मुसलमाननि जो दुश्मन आहे हुन जे लाइ तव्हांजी ज़ुबान छो न निकिरे अम्मा आमना साण फरमाई थी तहज्जुद जो टेम ओ सुहिणो अचे पियो हिन दुनिया जे अंदर घर में ॾीए ॿारण जे लाइ तेल बि कोन्हे को अचे पूरी काइनात जो नबी अचे पियो नबियुनि जो बि नबी अचे पियो नारिन नूरिन खाकिन जो नबी अचे पियो पर पूरी काइनात जो नबी अचे पियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ओ अल्लाह पैगंबर मोकिले पियो जंहिंखे फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन
मुंहिंजा सोना तोखे त जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। रहमत वारो नबी जॾहिं अचे थो अम्मा आमना साइण फरमाए थी जी आम औरतुनि खे तकलीफ़ थींदी आहे मूंखे न थी आहे। जॾहिं सुहिणो ॼाओ आहे त तहज्जुद जो टाइम आहे। सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में आया त हुजरो ई रोशन थी वियो, सॼो मक्को बि रोशन थी वियो। इहा रोशनी शाम जे महलात ताईं पहुची वई। इहो इशारो हो त मुंहिंजा सोना तुंहिंजी ज़िंदगीअ में तुंहिंजो कलमो ऐं क़ुरान होसी ताईं पहुचंदो। पहुतो या कोन पहुतो? सोने नबी जी ज़िंदगीअ में 9 लख मुरबा मील ते सोने नबी जो आंदल दीन इस्लाम कलमो पहुतो, क़ुरान पहुतो, सुन्नत पहुती आहे। इहो इशारो पर अम्मा आमना साइण फरमाई थी सुहिणो आयो त सुरमो बि पातो पियो आहे। हाय हाय सिंगारियो पियो आहे। हुन सां केर थो मुक़ाबलो करे सघे? हुन सां को मुक़ाबलो नथो करे सघे। माण्हुनि खे मिड़े वर्गलायो ही हेड़ा ही तेड़ा। अवां जो ॾोह कोन्हे अबू जहल छा कंदो? नबी साईं जॾहिं क़ुरान पढ़णु शुरू कयो न मके में त ही अबू जहल वारा ॿाहिरि निकिरी वेंदा त जेके उमरे ते ईंदा या बैतुल्लाह जी ज़ियारत जे ईंदा हुआ उन्हनि खे चवंदा हुआ क़ुरान न ॿुधजो। छा ॻाल्हायो त सही, क़ुरान न ॿुधजो। एसी ताईं जो अबू जहल वारा माण्हुनि जे कननि में कपा हणी छॾींदा हुआ, पर जिन खे हिदायत मुक़द्दर में हुओ हुननि कपा कढी जॾहिं अल्लाह जो क़ुरान ॿुधो त ता कलमो पढ़ी वञी क़ौम खे कलमो पढ़ाए। हाय हाय तू कलमे वारो थी क़ुरान में शक करीं थो। अम्मा आमना साइण फरमाई थी सोनो साफ सुथरो सही के चवां सुरमो भी पातो पियो आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखन था रहमत वारो नबी जॾहिं ॼाओ रहमत वारे नबी ॼमण साईं सजदे में आ। छाए सजदे में आ। सजदो कंहिंजो कबो आहे? हा दा सजदो कंहिंजो हक़ आहे, सजदो इबादत आहे, सजदो कंहिंखे कबो आहे। मौलाना अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह फरमाइन था सोने जे अचण खां पहिरीं सिज जा सजदा, चंड जा सजदा, सितारनि जा सजदा, बुतनि जा सजदा, बाबनि जा सजदा, वणनि जा सजदा थींदा हुआ या कोन थींदा हुआ? मौलाना अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह जो नक्शो छिकियो आहे काढ़ो लॻो कुफरान खे औजर मिलियो ईमान खे सजदो थियो सुबहान खे आयो जॾहिं अरबी नबी। सुभान अल्लाह आहिस्ता चओ था तव्हां। काढ़ो लॻो कुफरान खे ओजर मिलियो ईमान खे सजदो थियो सुबहान खे आयो जॾहिं अरबी नबी। हू घोट आलम कुल ॼञा, हू घोट आलम कुल ॼञा कुर्बान कदम नता वञा। अल्लाह असांखे हुन जे कदमनि ते कुर्बान करे छॾे त हिन खां वधीक ॿी कामयाबी बि कान्हे का। असीं हू किराए वारा थोरी किराए वारा धरणो हणी वेठा हुआ न, पोइ पछाड़ी जो पाण पैसनि ते विड़ी वेही रहे। मां चयो असीं कोन्हे, असीं जान माल बच्चा ही दिल वारी ॻाल्हि थो करे सोहणे नबी जी इज़त ऐं नामूस था कुर्बान करियूं था असीं। हा वो तो हुकूमत के भी खबर है। हिननि सां फिटाइण को आसान कोन्हे को। या दुश्मनी का केर पियो कराए? अमेरिका पियो कराए, अमेरिका पियो करे। उनखे वोट असीं ॾियूं था, उनजी ख़ुशामद असीं करियूं था। मुसलमाननि जा एतिरा मुल्क आहिनि, असीं चऊं था ये अल्लाह हुन जेके बम ठाहिया हुन जे पंहिंजे मुल्क ते फाटंदा इंशा अल्लाह। मौलाना चए थो हू घोट आलम कुल ॼञा कुर्बान कदम नता वञा। ही त साहबा जो नसीब औद जे मैदान में साहबी ज़ख्मी आ। अर्ज़ कई पंहिंजे ॿिए भाउ साहबी खे चई यार ॻाल्हि ॿुध, मूंखां त उथजे कोन थो, एतिरा ज़ख़म आयल आहिनि, मूंखे खणी हल हाणे वञा पियो हिन जहान मां, जन्नत जी ख़ुशबू अचे पई, पर आख़िरी तमन्ना इहा आहे जो सोने जो दीदार कंदो वञा। सुभान अल्लाह। आखिरी तमन्ना इहा आहे सोहणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े पत्थर जे टकरी ते वेठा हुआ, रहमत वारा कदम हेठि
लटकन था पिया सहाबी अची सोने जे कदमन में सुमारियो उन सहाबी छा कयो जो रहमत वारे नबी जा रहमत वारा कदम खणी पंहिंजे चेहरे ते फेरियई रहमत वारे नबी फरमायो त आखिरी तमन्ना कहिड़ी चई या रसूल अल्लाह मुंहिंजी आखिरी तमन्ना रब पूरे करे छॾी हुई या रसूल अल्लाह आखिरी तमन्ना इहा हुई त कदम तुंहिंजा हुजनि जान मुंहिंजी हुजे कुर्बान करे हलियो वञा या रसूल अल्लाह तुंहिंजे कदमनि में मुंहिंजो साह निकिरे पियो मुंहिंजी जान कुर्बान पई थिए हू घोट आलम कुल जञा कुर्बान कदमनि तां वञा उम्मत कहिड़ो उल्को अञा आयो जॾहिं अरबी नबी हाय हाय ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया सरकश वरी सालिम थिया ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया सरकश वरी सालिम थिया अनजान मां आलिम थिया आयो जॾहिं अरबी नबी अनजान मां आलिम थिया आयो जॾहिं अरबी नबी जतो गोला घणा गमखारता आजा थिया आज़ार खां गुलाम हुआ ना गुलाम गोला घणा गमखारता आजा थिया आज़ार खां सरखा वेहन सरदार सां कैसा साईं जे पासे में वेठो आहे ना गुलामन मोचड़ा पिया खाइनि पर मदीने वारे साईं जी आमद जी बरकत ॿुध असांजे आशिकनि जेका बयान कई आहे गोला घणा गमखारता आजा थिया आज़ार खां सरखा वेहन सरदार सां आयो जॾहिं अरबी नबी आयो जॾहिं कयो शेर उब अफजल उमी कयो या कोन कयो मेराज वारो वाक्य ॿुधो हूंदो तव्हां कयो शेर उब अफजल उमी गोहर ॾिठा गुलशन घुमी सुभान अल्लाह ज़ोर सां चओ त क्या ॻाल्हि ॿुधायां उहे गोहर कहिड़ा हुआ जन्नत जा शेर कई उन जन्नत में सिद्दीक़ जो महल ॾिठई उमर फारूक जो महल रब जा दीदार थिया शरीफुल अकलाम खे ॾिठाऊं सिदरतुल मुंतहा खे ॾिठाऊं कयो शेर उब अफजल उमी गोहर ॾिठा गुलशन घुमी मिलिया मलाइक हथ चुमी आयो जॾहिं अरबी नबी आयो जॾहिं आतश उजाणी पारसी ईरान में अॼु बि बाहि जी पूजा पई थिए आतश उजाणी सोने जे ॼमण सां उहा बाहि विसामी वई हुई बुत सारी काइनात जा ऊंधे मुंह किरी पिया हुआ या कंहिंजी आमद जी बरकत हुई आतश उजाणी पारसी हुई जा अंधन लाइ आरसी आतश उजाणी पारसी हुई जा अंधन लाइ आरसी रहमत खुदा हर जा रसी आयो जॾहिं अरबी नबी कुरान में रब ऐलान कयो आहे न मुंहिंजा सोना तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे ऐं कुरान आयो आहे त कुरान जेको नाज़िल थियो हुन जे लाइ बि छा आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन नबी भी रहमत वारो रब नसीब कयो आहे त क़ुरान भी रहमत वारो आहे तू रुगो परे खां बाहूं न बद क़ुरान जो आशिक थी क़ुरान जो दीवानो थी वञा मके जा काफ़िर चवंदा वक़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वलगौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून मके जा काफ़िर चवंदा त क़ुरान न ॿुधो तो सोने जो कलमो पढ़ियो आहे मुसलमान जे घर में पैदा थियो तो फैसलो करे छॾ क़ुरान वारनि आलिमनि सां मुहबत भी कंदुसि इश्क भी कंदुसि प्यार भी कंदुसि क़ुरान भी ॿुधंदुसि चओ इंशाअल्लाह पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम बणायो चओ इंशाअल्लाह बणाईंदासीं अम्मा अमना साहिण फरमाए थी अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखनि था
जेके गौर सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलशन ॾिठा अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि लिखनि था त चौथे आसमान ते रहमत वारे नबी ॾिठो त चइनी यारनि जा नाला लिखिया पिया आहिनि। सुभान अल्लाह। तू बच्चू छा कने तुंहिंजे हथ में भी कुछ कोन्हे को ही चूंड रब जी कयल आहे। सोने नबी तॾहिं फरमायो रब मूंखे चूंडियो आहे मुंहिंजे लाइ मुंहिंजे सहाबा खे चूंडियो आहे। चूंडियो आहे या कोन चूंडियो आहे? हाँ अम्मा आमना साइण फरमाए थी अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि लिखनि था सोहणो सजदे में आ पर बैतुल्लाह में 360 बाबा रखियल हुआ। घणा उते बुत चवंदा हुआ हिते बाबा चवंदा आहिनि ईअं न 360 बाबा माण्हू जो सजदो कंदा हुआ पर सोहणो नबी सजदे में आ पर हुन सां गॾु अशादो आंगुर बि मथे आ। पूरी काइनात खे ॿुधाए पियो त ही मूं मुहम्मद जो सजदो हिन बुतनि खे न आहे मुंहिंजो सजदो हुन अल्लाह खे आ। सजदो हक़ हुन ई जो आ। अम्मा आमना साइण फरमाई थी सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दाइन जो इंतखाब भी मथा थियला खानदान जो इंतखाब भी मथा अमर जो इंतखाब भी मथा अबे जो इंतखाब भी मथा सारो इंतखाब मथा थियला। मक्के जे अंदर दायूं आयूं सब दायूं साईं खे चवां पैसनि वारनि जा ॿार खणी वयूं। हा कंहिं अबू लहब जेको नबी साईं सॻो चाचो हिते सोबिया ढोड़ंदी हुई उनजी बानी ते तुंहिंजे भाउ जे घर पुट ॼाओ आहे। हुन चयऊं जशन थो मल्हायां इशारे सां चई तूं आज़ाद आहीं। छा छा चई ॻाल्हायो त सही ॻाल्हि मसले खे सम्झो मसले खे तूं आज़ाद आहीं। ख्वाजा अब्दुल मुतलिब आयो सुभान अल्लाह। अम्मा आमना साइण पई थी मूं भी हेड़ो हसीन कोन ॾिठो। ख्वाजा अब्दुल मुतलिब भी चवे मूं भी हेड़ो हसीन कोन ॾिठो। खई झोली में खणी वियो बैतुल्लाह में अबू जहल वारा अबू लहब वारा उतबा उतेबा वारा उहे सभु पिया ॾिसनि सभु को पियो चवे हेड़ो असां ॾिठो ई कोन्हे को। दुश्मननि खां बि रब तारीफ़ कराए छॾी पर तारीफ़ जे करे उन्हनि खे जन्नत न मिली आहे। तारीफ़ जे करे जन्नत न मिली आहे जन्नत मिली आहे उनखे आहे जंहिं सोणे मुहम्मद जे मिशन खे अपनायो आहे। सारे मक्के जे अंदर पहल को थी वियो हलियो साईं खे चवां सभु को चवे ही हसीना हेड़ो असां सोहणो ॾिठो ई कोन्हे को। ख्वाजा अब्दुल मुतलिब चयो त सभु हिन जी तारीफ़ पिया कनि तंहिंजो नालो रखां थो मुहम्मद। नालो वठो सोहणे जो नालो वठंदो त चप मिलंदा पर सोहणे जी इत्तबा कंदो त रब दिलनि खे मिलाए छॾींदो। चओ इंशाअल्लाह सोहणे जी इत्तबा कंदासीं सोहणे जी सुन्नत खे अपनाईंदासीं। नालो रखियो मुहम्मद। अम्मा आमना साण चई अब्बा ॻाल्हि हिकिड़ी ॿुध मूंखे बि ख्वाब जे ज़रिए हिकिड़ो नालो ॿुधायो वियो आहे। चओ त उहो बि तोखे ॿुधायां। चई हा न्याणी ॿुधा मूंखे। चई मूंखे बि ख्वाब जे ज़रिए ॿुधायो वियो त तुंहिंजे पेट में जेको पुटड़ो आहे इन जो नालो रखजां अहमद। छा इन जो नालो रखजां त ख्वाजा अब्दुल मुतलिब साईं चयो त नालो ही भी भलो आ मुहम्मद भी आ त अहमद आ। सारी कायनात मिली जंहिंजी तारीफ़ करे उन जो नालो मुहम्मद। ऐं सारी कायनात खां वधीक जेको रब जा एहसान गाए उहो सोहणो अहमद। चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु। हिन जे लाइ त कंहिं शाइर चयो आहे लख शम्स कमर कुर्बान करां तेरे शहर मदीने आले तो। लख शम्स कमर कुर्बान करां तेरे शहर मदीने आले तो। सब पीर
पैगंबर सिदक करां तेरी वखरी शान निराले तो सब पेर पैगंबर सिदक करां तेरी वखरी शान निराले तो लख ताज नवाबे घोल सता लख ताज नवाबे घोल सता तेरी सोहनी कमली काले तो लख ताज नवाबे घोल सता तेरी सोहनी कमले काले तो मैं हसरत जिंदगी वार देवा आमीन ते चओ मैं हसरत जिंदगी वार देवा तेरे रोजे पाक दे जाले तो चो सल्लल्लाहु वमा अलैना इल्लल्लाह।